नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं नसीराबाद में बदअमनी मंशियात विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि पारां रैली कढी वई आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं मंशियात विकिरे ते ज़ाब्तो आंदो वञे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा पिया नसीराबाद में बदअमनी ऐं मंशियात विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि पारां रैली कढी वई आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं मंशियात विकिरे ते ज़ाब्तो आंदो वञे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी वई आहे। नसीराबाद में बदअमनी ऐं मंशियात विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि पारां रैली कढी वई आहे। शहरियुनि जो चवणु आहे त चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं मंशियात विकिरे ते ज़ाब्तो आंदो वञे। नसीराबाद में बदअमनी ऐं मंशियात विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि पारां रैली कढी वई आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं मंशियात विकिरे ते ज़ाब्तो आंदो वञे। इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि ॼाणींदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, इहो नसीराबाद में सुजात शहरी इतिहाद जे सॾ ते शहर में बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जेको नुनारी महले खां शुरू थियो ऐं फाज़िल राव चौक ते पहुतो, जिते अॻवाननि ख़िताब कयो, जिन में हुद्दार नुनारी, ख़ुदा सांगरू, मंजूर ओडाणो ऐं ॿिया बि केतिरा अॻवान शामिल हुया, जिन में मुतालबो कयो त नसीराबाद मां केतिरे अरसे खां मुख़्तलिफ़ शहरनि खां मोटरसाइकिलूं फ्री वयूं आहिनि ऐं हिकु औरत खां ताज़ो रेशम गलीअ मां नामालूम औरतूं हिकिड़ी छापर खसे वयूं, जंहिंमें सोन पियल हुयो ऐं 20 लख रुपया सोन जी मालियत आहे। त जेके बि मोटरसाइकिल सुरक्षियूं आहिनि, सोना ज़ेवर सुरक्षा आहिनि या ॿियूं जेके बि वारदातूं थियूं आहिनि, पुलिस उन्हनि मां का बि रिकवरी न करे सघी आहे ऐं हिननि मुतालबो कयो त जेकी फुरूचियूं आहिनि, जेकी सोन चुरायो वियो आहे, इहो बिना देर वापसि करायो वञे ऐं जेसीं ताईं पुलिस असांखे तहफ़ुज़ नथी ॾिए, जेसीं ताईं SSP कंबर शदाद कोर्ट असांजे एहतिजाज जो नोटिस वठी शहरियुनि खे तहफ़ुज़ फराहम करण जो यकीन ॾियारी नथो ॾियारे।